जानू बेड़ा पार मूंखे ईअं सही न चवंदा आहिनि, तूं बेफ़िक्र थी। मूं चई छॾियो त बसि चई छॾियो, मूंखे कुर्बानी जी ईद जे लाइ बकरो खपे त खपे। वही मूंखे जानू छो थो चए? साईं मुंहिंजो नालो जानू आहे, जानू। ही गाह कोन थो खाए, पर ही मुंहिंजा नोट पियो थो गिड़काए, नोट। मगज़ ज़रूर आणजांइ, छो जो मगज़ मुंहिंजे साहब खे ॾींदुसि त मगज़ साहब जो को सेट थिए। ॿ घर वारी अथसि न, हीअं दिमाग़ सेट न आहे। हाणे या कंजूस भाई छॾे ॾे। कुर्बानी जो बकरो आहे, 10-12 कलाकनि में जेतिरो गाह खाईंदो ओतिरो सवाब मिलंदो। अॻे त निकिरंदा हुआसीं, कंहिं बि वञी केबिन मांडीअ ते बीहंदा हुआसीं, 200-300 रुपया वठंदा हुआसीं, सोपारियूं बोपारियूं हलंदियूं। हाणे त हर शइ बंदि आहे। जानू वीचारो त ॿाहिरि कात कुआड़ खई बीठो आहे, चवी त मां सॾु कयांसि। गुजरी वही ख्वाब हो या हवा, का खबर ईद भई। ईद साईं ईद बजे पती घर में ॿिन्ही मां पुट त मुजरासरी असाब करे छॾियो आहे। असांखे साईं बकरो खपे। हा बकरो खपे, सो बि सवा मण गोश्त वारो बकरो। अॻे साल वांगुरु इहो सुकल ढांचे वारो बकरो न वठी अचिजांइ। सवा मण गोश्त वारे बकरे जी क़ीमत जी ख़बर थी त घणी आहे? याने लख या 1.25 लख रुपया। अरे वरी न कयई। मुंहिंजी राणी, मुंहिंजी भला कहिड़ी मजाल आहे जो मां तोसां इनकार कयां? मूं चई छॾियो त बसि चई छॾियो, मूंखे कुर्बानी जी ईद जे लाइ बकरो खपे त खपे, सम्झई? महा कंजूस। जमीला, जॾहिं न मुंहिंजी पाई जमा कयल मुंहिंजे पैसनि ते अचे थी त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां 100 कोड़ा सही वञा, पर मां पैसा न कढां। कंजूस मां आहियां, मूं ते को तरस बि कोन थो अचे। बकरे जो छा कयां? जीअं बेकराटनि वारो बकरो बि अचे ऐं मूं मिसकीन जो पैसो बि बचे। बाबा कॾहिं हलंदासीं बकरो वठण? अबे जा मुर्शिद है, बेली मुंहिंजी भारत अथव। अमड़ त वई हाणे अॻे जान में। जमीला वरी न सांडे मुहाड खे खणी वरी मुॾा मोकिलियो आहे। बाबा ॾाॾे जो मुर्शिद वॾो अमीर आहे छा? हा मुर्शिद वॾो अमीर आहे। असुल 1.25 लख जो बकरो वठी ॾींदो, पर उहो मुंहिंजे खीसे जे पैसनि मां। जमीला, मूंखे इहो ऑफिस लाइ देरि पई थिए, मां हाणे ऑफिस थो वञा। अरे हा, मूंखे यादि आयो, बकरो कहिड़े रंग जो वठी ईंदे? अरे रंग वरी कहिड़ो? जहिड़ो बि मिलियो, नीरो पीलो फिको जेको मिलियो वठी ईंदुसि। हा चङो, कहिड़े बि रंग जो वठी अचिजांइ, पर इहो यादि रखजांइ, गोश्त 1.25 मण हुजेसि। हा हाज़िर साईं, गोश्त 1.25 मण हूंदुसि। ऐं सुहिणो हुजे मुंहिंजो। ऐं इहा चटी हाणे मुंहिंजे खीसे जे मथां पई। तालिब होशियारी वठी जी,
बकरे पानी प्यारी हाँ पानी पानी बिल्कुल बिल्कुल घाह खाराइन हाँ गा खारा दो बूसो खाराइजे बूसो हाँ बेफिक्र थी उस्ताद इन कम या माहिर आहियूं ये पेट थुलो थींदो न ग्राहक हा। फसंदो न काबू थी वेंदो ओके हाँ बिल्कुल ही किराएदार जो बकरा जी लिस्ट अथई हाँ ऐं ही जेको उधर वारी लिस्ट अथई सही अचे ग्राहक अला मालिका सही है ओके जानो बाबा माफ़ कर अड़े मां फ़कीर न आहियां मां तो वारो पुराणो ग्राहक हाँ सुञातम अॻे साल तूं आए न जफ़र साहब अॻे साल मूंखां ॿकर वरितो हुई ॿकर वठी वे वरी कटाई जा पैसा मुंहिंजा खाई वे तूं उहो ई आई न हाँ तो सही सुञातो जानूअ खे माण्हू ईअं ई जानू बेड़ा पार न आहिनि चवंदा तूं यारनि जो यार आहीं हाँ जफ़र साहब ही रजिस्टर अथई हिन में ओधर वारो बि ॿकर अथई हैं किराए ते ॿकर अथई ही तूं ॾिसी वठि ऐं पसंदि करे मूंखे ॿुधा किराए ते बकर हाँ किराए ते तोखे कहिड़ो ॿकर खपे हिन रजिस्टर में लिखियलु आहे त हिकु ॾींहं खां पोइ यानी किरायो ख़तमु हाणे जेकॾहिं ॿकरो तो वटि वापसि अची वियो त पोइ मूंखे घर वारनि खां केरु बचाईंदो जानू बेड़ा पार मूंखे ईअं सही न चवंदा आहिनि तूं बेफ़िक्र थी तुंहिंजो ॿकर तूं खाए वञे 5000 किराए ते पोइ तूं मूंखे पाणे आऊं तुंहिंजो ॿकर चोरी करे इते रखीसि न तूं त अॼु मूंखे पूरे 1.25 लख जे नुक़सान खां बचाए वरितो हाणे मूंखे ॾेखार न हली त इहो ॿकर आहे हाँ कान ठीक हाणे तूं ईअं कर हिनखे पाणी वाणी प्यार सम्झी वञ हलो ठीक है ठीक हलो साईं अचो अस्सलाम वालेकुम बाजाई वालेकुम अस्सलाम अदा ठीक आयो शुक्र बियो जोजी पुट हिन ईद ते कहिड़ी तयारी कई थो बाजाई हिन ईद ते कुर्बानी लाइ अवां कहिड़ो जानवर कुर्बान कंदो पोइ भला अदा ज़फ़र सवा मण वारे ॿकरे लाइ राज़ी थियो आहे अदा तव्हांखे त ख़बर आहे न त तव्हांजो भाउ केतिरो कंजूस आहे अॻे साल बि थकियल ऐं सस्तो ॿकरो वठी आयो हुयो जंहिंमां मस 10 किलो ई गोश्त निकितो पर हिन वारे मूं तव्हांजे भाउ खे चई छॾियो आहे त मूंखे मतारो ॿकरो आणे ॾे जंहिंमां घटि में घटि 1.25 मण त गोश्त निकिरे आहे त कंजूस मक्खी चूस अदा हिकिड़ी ॻाल्हि पुछां जेकॾहिं नाराज़ न थी त बाजाई पुछो भले नाराज़ छो थींदुसि अदा तव्हां ॿई सगा भाउर आहियो हा भाजाई सगा भाउर आहियूं हिकु माउ हिकु पीउ मां सची थो चवां अदा बसि हिकिड़ी ॻाल्हि जो ॾुख आहे तव्हांजो भाउ तव्हां जहिड़ो आहे ई कोन तव्हांजी त पघार बि घटि आहे नौकरीअ में ऐं माशाल्लाह तव्हांखे 5 ॿार आहिनि तव्हांजे ॿारनि खे तालीम बि सुठी आहे तव्हांजो घर बि सुठो आहे ऐं हर साल तव्हां कुर्बानी जी ईद में ढगो कुर्बान कंदा आहियो ऐं तव्हांजो भाउ एतिरो त कंजूस आहे जो कुर्बानी जी ईद में अलाह जी राह में बि कंजूसी थो करे हिकिड़ो पाण हिकिड़ी आऊं ऐं हिकिड़ो नंढड़ो मासूम पुटु पोइ बि सॼी ज़िंदगी सूरनि में आहे पूरत ई कान थी थियसि ऐं तव्हांजो भाउ अलाह जी राह में ख़र्च ई नथो करे अदा ज़फ़र वियो आहे चाचा ख़ुदा रने मरूम ते जेको पहिरें नंबर जो कंजूस हो सॼे इलाइक़े में हुनजो नालो हो त हीउ पहिरें नंबर जो कंजूस आहे हा भाजाई शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक महबूब जे सदके गंज ॾेई छॾियो आहे तॾहिं त दिलि खोले ख़र्च कंदो आहियां चङो भाजाई मां हाणे तव्हां खां इजाज़त थो वठां ॿार घर में इंतज़ारु कंदा हूंदा ईद बि आहे ॿारनि खे ख़रीदारी बि कराइणी आहे ऐं मां सुभाणे ईंदुसि अदा ज़फ़र खे अची सम्झाईंदुसि ख़ुदा हाफ़िज़ पघार बि मूंखां घणी अथई पोइ बि ॿारनि जूं ख़ुशियूं मारे वेठो आहीं ऐं कुर्बानी जी ईद में बि एॾी कंजूसी अदा सभु कुझु सम्झां थो तोखे इहे पटियूं कंहिं पढ़ायूं आहिनि
वठी ख्वार थिया आहियूं ऐं किथां जुगाड़ ई कोन थियो आहे। हिकु त जुगाड़ सभु साहबनि बंदि करे छॾिया। अॻे त निकिरंदा हुआसीं, कंहिं बि वञी केबिन मांडीअ ते बीहंदा हुआसीं, 200-300 रुपया वठंदा हुआसीं, सोपारियूं ॿोपारियूं हलंदियूं। हाणे त हर शइ बंदि आहे। पर साहब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जुगाड़ कयूं? कहिड़ो साहब न पकोड़े हाणे तव्हांजी सिम था कयूं। ग़रीब आहे, छॾेसि यार। साहब 100 ॿ त मिली वेंदा, मानी त खाईंदासीं। पकोड़ा ई नथा खाऊं, हली पकोड़ा था खाऊं। हल पैसा था वठूं साहब। पैसा बि वठूं था, पकोड़ा बि खाऊं था। हाँ अदा अलाह पाक गंज ॾिनो अथई, पघार बि मूंखां घणी अथई, पोइ बि ॿारनि जूं ख़ुशियूं मारियो वेठो आहीं ऐं क़ुर्बानी जी ईद में बि एॾी कंजूसी। अदा सभु कुझु सम्झां थो, तोखे इहे पटियूं कंहिं पढ़ायूं आहिनि? अदा इहा तुंहिंजी सोच ग़लति आहे। माण्हू कमाईंदो ई ॿारनि लाइ। हाणे इहा कंजूस पाई छॾे ॾे, चाचे ख़ुदा बख़्श वारी कंजूस पाई खे छॾ। हा अदा हा, मूं त चाचे ख़ुदा बख़्श जा रिकॉर्ड टोड़े छॾिया। तूं त असली वॾो सखी आहीं, अदीबनि त असली तुंहिंजे सखा ते वॾा वॾा किताब लिखिया आहिनि। अदा अलाह पाक अव्हांखे सम्झ ॾींदो, मुंहिंजो कमु उहो अव्हांखे सम्झाए। बसि अदा, मां सम्झी वियुसि। पर हाणे इहो ॿुधाए त चांहि पीअंदे या न? पर यार हींअर गैस बि कान हूंदी, हिन कजांइ न सुभाणे थोरो टाइम सां अचिजांइ त तोखे डबल करे चांहि पीआरींदुसि। न अदा, मूंखे हाणे इजाज़त ॾियो, अव्हांजी वॾी वॾी महिरबानी। बकरे लाइ मेहंदी ऐं हार वठी आयो आहियां, हाणे घुमाईंदोमांसि। वरी हार ऐं मेहंदीअ जो ख़र्चु? तोखे ख़बर आहे त सुबुह खां वठी बकरो पूरनि 5 सवनि जो गाहु खाई वियो आहे। कुर्बानी जो बकरो आहे। 10-12 कलाकनि में जेतिरो गाह खाईंदो ओतिरो सवाब मिलंदो। 10-12 कलाकनि में त ही अलाए केतिरो गाहु खाई विधो। ही गाहु कोन थो खाए, पर ही मुंहिंजा नोट पियो थो गिड़काए, नोट। पापा बकर बि पैसा खाईंदो आहे छा? जोजी पुट, तुंहिंजे पीउ खे बकर सां एलर्जी नाहे, बसि नोटनि सां प्यार अथसि। हाँ 1.25 लख जो बकरो हाणे ॾिनो त मैं, तूं अञा बि मूंखे ताना पई थी ॾी? पापा सुभाणे ईद आहे, बकर बि लाल थींदो, गोश्त इलाही खाईंदासीं। हा पिणे जो त बूथ बदल हूंदो। मामा मां बकर खे ॿाहिरि घुमाए चा? मतां बकरे खे ॿाहिरि वठी वियो हुई, ईद जो मौक़ो लॻो पिया, फोरू ॿाहिरि पिया था फिरनि, मतां पोइ फुरे न वञई। मुंहिंजे बचे खे छाजे लाइ को रोकी? अॻिले साल बि त बकरे खे घुमाए फिराए करे घर में वापसि वठी ईंदो हुयो। इहो बकरो किराए लाइ न, मुंहिंजो मतिलबु आहे त ख़रीद थियल हुयो ऐं पूरे 1.25 लख रुपए जो बकरो आहे। टाइम खां अॻु न होॾे होॾे थी वियो त मूंखे त असली हार्ट अटैक थी वेंदो। जोजी पुट, मां शहर में वञी थो मसाला वठी अचां, पोइ शाम जो तोखे बकरे जो आख़िरी दीदार ज़रूरु कराईंदुसि। बकर जो आख़िरी दीदार? मम्मा तूं परेशान न थी। पप्पा जॾहिं तोसां कूड़ ॻाल्हाईंदो आहे न, मां ई तोखे पप्पा जो कूड़ पकिड़े ॾींदो आहियां। अबे जा मुर्शिद, मुंहिंजे पैसनि जी भारत अथई, पर बकरे खे ॿाहिरि न वठी वञजांइ। चोर पिया था ॿाहिरि फिरनि, मतां वञे को फुरे न वञई। साहब ॾिठवसि न कीअं कात खड़ी आहे, हमरा जे पोयां पियो भॼे। साहब वॾो ॾोहारी अथई, हिनखे 2-3 सटका हणंदासीं न, ही सभु सचियूं कंदो। सरकार असीं मिसकिन माण्हू किथे माण्हू ॿिया, हू त जलाद आहिनि, जलाद माण्हू कटण वारा। हा तूं मिसकिन आहीं, मिसकिन माण्हू? यार मिसकिन माण्हू ॿुधो आहे, मिसकिन शहरी मां पहिरियों दफ़ो तुंहिंजे वाता ॿुधां। मिसकिन शहरी छा आहे? ॿुध,
पोइ या छुरी खणी तो माण्हुनि खे डोड़ाईंदो पियो थी इहो छा हो? सरकार मुंहिंजो बकर रसे मां छिनाए भॻो मां हुनजे पोइ मां साईं परेशान लॻो पियोसि पोइ साईं तव्हां मूंखे झलियो उहो मूंखे ॾाढी कुट कटी साईं। हेॾे सची सची ॿुधाए अॻु में घणा खून कया अथई? सरकार सुभाणे ईद जो ॾियारो आहे बसि महिरबानी कयो मूंखे छॾियो ऐं तव्हां सम्झी वञो जीअं हुकुम करणु हाज़िर आहियां साईं। इहो माण्हू त ॾाहो थो लॻे हिन सां ठाहे रखंदासीं न त फ़ाइदे में वेंदासीं। ॿुध शनाती गाड़ी कापी ॾे। शनाती कार्ड फोटो कापी? ॿुध हाणे तोखे मां 5 ज़माने ते छॾियां थो सम्झई वञ ऐं हा हाणे जेको आहे न मूंखे छली भरे गोश्त जी को सुठ 10 किलो 15 किलो जेतिरो बि अथई इहो हाणे घर पुॼाए छॾिजां। ठीक है साईं ठीक है गोश्त खोड़ साईं खोड़ हाज़िर मुझे कोई जान छॾियो खोड़ गोश्त बाबा खोड़ गोश्त बाबा खोड़ असां सता मन कंदो त बचे थो न साईं तव्हां पंहिंजे घर मोकिले पोइ असांजो छा थींदो? तूं त मूंसां गॾु आहे न तूं ॾींदो? हा 5 किलो तुंहिंजो 10 किलो मुंहिंजो मिली जुली खाईंदासीं। ऐं मूंखे छॾियो साईं। तोखे छॾियो त असां ईद किथां कंदासीं? इहो ॿुधा त रहंदो किथे आहीं? शबनम कॉलोनी। ओ शबनम कॉलोनी माना वहीद मुराद ऐं मोहम्मद अली जी पीढ़ी मां आहे। पाण त वियो पर मुंहिंजा सवा लख ॿोड़ी वियो। हा ॿी ॻाल्हि त मूंखां विसरी वई जानू वीचारो त ॿाहिरि कात कुआड़ खई बीठो आहे चवी त मां सॾु कयांसि पोइ ॿुधाईसि कोन त हू दाड़ियल मुंहुं असांजी ईद ई ख़राब करे वियो आहे। नालो छा अथई? साईं जानू। सिपाही हे मूंखे छा पता ला? साईं वर्दी। हा वर्दी। ई ॿुध मूंखे साड़ी त कोन्हे न? साईं वर्दी आहे। पोइ ही मूंखे जानू छो थो चए? अरे साईं मुंहिंजो नालो जानू आहे जानू। अच्छा नालो जानू आहे पोइ ईअं क्या ॿुधाए न? इहो तो नालो जानू रखियो कंहिं? अम्मा बाबा रखियो हूंदो। अम्मा रखियो या बाबा? अम्मा बाबा बाबा रखियो हूंदो। पापे पोइ अम्मा छो न रखियो? अम्मा उन टाइम ते स्टेशन वई। अम्मा स्टेशन वई माना घपलो। घपलो सिधो सिधो घपलो। केस ठहियसि तो ठाहियूं सा साईं मूंखे छॾियो साईं। तोखे छॾियो त असां ईद किथां कंदासीं? इहो ॿुधा त रहंदो किथे आहीं? शबनम कॉलोनी। ओ शबनम कॉलोनी माना वहीद मुराद ऐं मोहम्मद अली जी पीढ़ी मां आहे। न साईं न मुस्तफा कुरैशी। मुस्तफा कुरैशी नओं आयो आहे सोना। ॻाल्हि ॿुधो जी जी तुंहिंजो ग्रुप कहिड़ो आहे? ग्रुप बी पॉजिटिव। अरे बी जा पुट बी न इहो तुंहिंजो ग्रुप कहिड़ो आहे? अला व्हाट्सएप ग्रुप नेट ग्रुप अलॻि कहिड़ो ग्रुप मूंखे यादि कोन्हे। तुंहिंजो चोरी वारो ग्रुप कहिड़ो आहे? दहशतगर्दी वारो ग्रुप कहिड़ो आहे? इहो थो पुछाए यार छो सिपाही थड़ा थदड़ा तो कढेस। हाँ बस 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 छॾेस मरी न पए। साईं ऐं मिस्किन जानू का साईं मुंहिंजी भले तलाशी वठो इतबार कंदो न को मोटो हथियार आहे न को बंदूक आहे न को कुहाड़ी आहे न को छुरी आहे कुझु बि कोन्हे ऐं मिस्किन साईं जानू का साईं साईं ही शाहीग ॾुआरी थी शाहीग बकर जो वापारी अलॻि कासाई अलॻि वॾा हिन वटि गुर अथव वॾो उस्ताद माण्हू आहे साईं। वॾा हिकु को कासाई तो लॻे। ठीकु आहे जानो तूं वञ पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ हींअर जिथे बि तूं क़ुर्बानी करण वञी न त 2 रानू हिकिड़ी मुंहिंजे लाइ हिकिड़ी साहब लाइ ऐं फिफड़ ओजरी मुंहिंजे हिन सिपाही लाइ ऐं जेरा मुंहिंजे हिन सिपाही लाइ। ऐं हा ॿी ॻाल्हि मगज़ ज़रूरु आणजांइ छो जो मगज़ मुंहिंजे साहब खे ॾींदुसि त मगज़ साहब जो को सेट थिए
ब घर वारी दस ना दिमाग सेट ना है ऐं साहब जॾहिं मगज़ खाईंदो न त उनजो दिमाग़ खुलंदो ऐं पोइ असां ते रहम कंदो असांजो बि कमु थींदो न त असां बि बुख मरी आऊं है न हल हाज़िर साईं हाज़िर सभु फिफड़ कलेजूं बाकरा गोश्त ही हू जेको पाओ हाज़िर साईं हाज़िर हा अरे ॾाढो कुटियो अथव यार वञो न त वरी न कुटई अरे बाबा हाज़िर हल हल लेको हल 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 तव्हांजी त इहो मज़ो त थी वियो न मुंहिंजी त हड़प हली वई हाणे ही त मुबारक कंहिंखे ॾियां मुंहिंजी ॻाढ़ी गिची वारो बकर अछनि हीरनि वारो बकर पाण त वियो पर मुंहिंजा 1.25 लख ॿोड़ी वियो हा ॿी ॻाल्हि त मूंखां विसरी वई जानू वीचारो त ॿाहिरि कात कुआड़ खई बीठो आहे चवी त मां सॾु कयांसि पोइ ॿुधाईस कोन त हू दाड़ियल मुंहुं असांजी ईद ई ख़राब करे वियो आहे ज़फ़र भाऊ ज़फ़र वञ ज़फ़र अच अच अरे ये मुझे बकर जो हार मुझे बकर अरे हार काने मुंहिंजी पोती आहे निभागा अरे ये मुझे बकर जो रसो अरे ही मुंहिंजे मुड़ुस जो अगरि ठाहे निभागा करे छा थो अम्मा इहो ई त जेको राति बकरो चोरी करण आयो हुई छा हाणे मां सम्झसि ही तव्हां ॿिन्हिनि जी साज़िश आहे अरे निभागा तो असांजी ईद ख़राब कई आहे हेॾे अरे मां तोखे थी ज़िबा कयां हां घणा बकरा ज़िबा कया थी ईअं हां वरी अॻे ई त ते मिलंदासीं